ठारूशाह जो रूरल हेल्थ सेंटर गुज़िरियल केतिरनि सालनि खां अपग्रेड न थी सघियो आहे, जंहिं करे इलाइक़े वासी सख़्तु ॾुखियाईनि खे मुंहुं ॾियण ते मजबूर आहिनि। तफ़सील ॿुधाए रहियो आहे फराज़ मलूक मस्तोई। रूरल हेल्थ सेंटर ठारूशाह गुज़िरियल केतिरनि सालनि खां अपग्रेड न थी सघी। इस्पताल जी अपग्रेडेशन न थियण सबबि इस्पताल में डॉक्टरनि ऐं दवाउनि समेत ॿियनि केतिरनि ई बुनियादी सहूलियतुनि जी शदीद खोट पैदा थी वई आहे। सहूलियतुनि जी खोट हुजण करे इस्पताल ईंदड़ मरीज़नि खे काफ़ी मुश्किलातुनि सां मुंहुं ॾियणो पवे थो। इमरजेंसी जी सूरत हाल में मरीज़नि खे नौशरो फ़िरोज़ ऐं नवाब शाह जी इस्पतालुनि ॾांहुं मुंतक़िल कयो वञे थो। इस्पताल शहर खां काफ़ी हेठि थी वञण करे बरसातुनि जो पाणी इस्पताल अंदरि बीठो रहे थो। रूरल हेल्थ सेंटर जी बिल्डिंग मुकमल तौर ज़बून हाली जो शिकार बणियल आहे। इस्पताल जी इमारत पोयां गंदगी जा ढेर लॻी विया आहिनि। का बि सहूलियत न आहे। असां खणी आधी अचूं माधी अचूं ही रिफरी कंदा आहिनि। कुझु अॻे माना कुझु महीना पहिरीं मां पंहिंजे वाल साहब खणी आयुसि राति जे टाइम में हिते ख़ाली पाणी वारी सुई हणी नौशहरे मोकिले वाट ते एॾी तकलीफ़ थी असां नवाब शाह ते वञूं कंहिं क़िस्म जी का बि सहूलियत न आहे। गंदगी किचिरो कंहिं कोऑपरेट ई न कंदा आहिनि। कहिड़े मरीज़ सां कोऑपरेट उन सां था कनि जेको वॾो माण्हू आहे। मेडिसन आहे उहा हिते असांखे इस्पतालनि में कान थी मिले ऐं जेके हिते डॉक्टर आहिनि ड्यूटियुनि ते कोन था अचनि ऐं डेंटल मशीन जो जेको अमलो आहे उहो हितां वीज़ा ते वियल आहे। राति जो को मरीज़ अचे थो त उहो तड़पी मरी थो वञे। बाक़ी को बि डॉक्टर हिते ड्यूटीअ ते मौजूदु न आहे ऐं सख़्तु दवाउनि जी खोट बि आहे। उन सां गॾोगॾु इस्पताल जे चारो तरफ़ गंदगी आहे। पोएं पासे तव्हां बैक साइड में ॾिसो त उते सिरिंजूं पयूं यूज़ थियल दवाऊं पयूं आहिनि जंहिंमां खोड़ सारियूं बीमारियूं पखिड़िजनि थियूं। ऐं हीउ ठारूशाह लखनि जे तइदाद में आबादी रखे थो, पर उन सां गॾोगॾु ठारूशाह में को बि डॉक्टर अहिड़ो न आहे जेको असांखे राति जो सहूलियत मिले। हितां जा माण्हू नौशहरे रेफर कयो था वञनि, उहे रस्ते में मरियो था वञनि। न हिते का छिते कुते जे खाइण वारी वैक्सीन आहे, न ई नाग जे डंगण वारी वैक्सीन का हिते मौजूदु आहे। ऐं उन खां अलावा जेको बि हिते मरीज़ अचे थो उनखे हितां रिफेयर नौशहरो कयो थो वञे, नौशहरे मां नवाब शाह कयो थो वञे। ही ठारूशाह रूरल हेल्थ सेंटर गुज़िरियल केतिरनि ई सालनि खां अपग्रेड न थी सघी आहे। हुननि हुकूमत सिंध खां मुतालबो कयो आहे त इस्पताल खे अपग्रेड करे हितां जी आवाम सां जेको आहे माटेली मां वारो सलूक ख़तमु करे आवाम खे सहूलियतूं फ़राहम कयूं वञनि। कैमरामैन राना रफ़ीक सां गॾु फराज़ मस्तोई, आवाज़ TV ठारूशाह।